अवां शेयर कयूं सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ वफ़ाक़ ऐं सूबनि में लाॻापा बहितर थिया। संदसि चवण त 1973 जे आइन खे असल हालत में बहाल कयो वियो। सईद गनी जो चवण त मुल्क में आइडियल जमहूरियत नाहे, इदारा पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु कनि। संदसि चवण त कराची शहरनि खे साफ़ पाणी जी फराहमी यकीनी बणाए रहिया आहिनि। हब डैम सां आबादी वारनि इलाइक़नि खे पाणी मुहैया करे रहिया आहिनि। सईद गनी जो चवण हो त हुननि सदर जी सालगिरह ईदी सेंटर में ॿारनि सां गॾु मल्हाई। मुल्क जी तरक़ी लाइ उन्हनि ॿारनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे। अहम ख़बरनास तव्हां सां शेयर कयूं पिया, आगाह कंदा हलूं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ वफ़ाक़ ऐं सूबनि में लाॻापा बहितर थिया। संदसि चवण त 1973 जी आइन खे असल हालत में बहाल कयो वियो। सईद गनी जो चवण त मुल्क में आइडियल जमहूरियत नाहे, इदारा पंहिंजी आइनी हदुनि में रही कमु कनि। संदसि चवण त कराची जे शहरनि खे साफ़ पाणी जी फराहमी यकीनी बणाए रहिया आहिनि। हब डैम सां आबादी वारनि इलाइक़नि खे पाणी मुहैया कयो पियो वञे। सईद गनी जो इहो बि चवणु आहे त हुननि सदर जी सालगिरह ईदी सेंटर में ॿारनि सां गॾु मल्हाई। मुल्क जी तरक़ी लाइ उन्हनि ॿारनि जी दुआउनि जी ज़रूरत आहे। ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कयूं पिया। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त अरिड़हीं तरमीम खां पोइ वफ़ाक़ ऐं सूबनि में लाॻापा बहितर थिया आहिनि। संदसि चवणो त 1973 जे आइन खे असल हालत में बहाल कयो वियो।